फ़क़ीर असलम नौजवान असांजो ॻाइणो सिंध जो मशहूर फ़नकार उन जेका हिते कैंप लगाई है उन सां यकजहती जो इज़हार करण लाइ हिते पहुतल आहियूं। मां सम्झां थो त असलम जो तमामु हिकिड़ो नंढड़ो ऐं जाइज़ मुतालबो आहे। इहो गुज़िरियल 3 सालनि खां जीअं ॿुधाए पियो त 3 सालनि खां उन जो मसइलो हल कोन थो थिए। हालांकि 3 सालनि में चेयरमैन वटि काफ़ी NIT बि आयूं, काफ़ी उन जा तरक़ियाती कम जेके बि ॾिसण में ख़ैर कोन थो अचे को शहर में, पर वरी बि कुझु न कुझु पक थिया हूंदा जिते पंहिंजा मख़सूस फ़ाइदा हूंदा उते थिया हूंदा त उहो हिन जो असलम जो नंढड़ो मसइलो हल करणु खपंदो हो। वरी बि असां इंतिज़ामिया हाणे त चेयरमैन रहिया कोन्हनि, इंतिज़ामिया खे अपील कयूं था, AC साहब हितां जो एडमिनिस्ट्रेटर आहे उनखे अपील था कयूं त बिना कंहिं देरि जे असलम जे नंढड़े मसइले खे हल करे ॾिनो वञे। ऐं जेकॾहिं इहो हल न थियो त असलम ईअं वेठो हूंदो, इहा सिर्फ़ु न असलम जी न पर असां इस्लाम कोड वारनि सभिनी जी हिकिड़ी इंसल्ट आहे। तंहिंजे करे आउं वरी बि हिकु दफ़ो पूरी इंतिज़ामिया खे इहा रिक्वेस्ट कयां थो त असलम जो मसइलो देरि न जल्दी हल करे वञे।